पाकिस्तान जो गैर कानूनी तौर ते समूरन गैर मुल्कियन के निकाली ॾियण जो हतमी फ़ैसिलो हवाला हंडीअ बिजली चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन वधीक तेज़ करण जो ऐलान। निगरान वफ़ाक़ी घरू वसीर सरफराज़ मुफ्ती जो चवण त गैर कानूनी तौर ते 1 नवंबर ताईं पंहिंजे मुल्कनि ॾांहुं हलिया वञनि। पाकिस्तान बंदूक न पर आइन जी बुनियाद ते हलंदो। अफ़गानिस्तान मां पाकिस्तान में हमला थी रहिया आहिनि। अफ़गानी बाशिंदा हमलनि में मुलविस आहिनि। वीज़ा खां सवाइ कंहिंखे बि पाकिस्तान में दाख़िल थियण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। बिज़नेस कंदड़ गैर कानूनी परॾेहनि जो कारोबार ऐं घर ज़ब्त कया वेंदा। रियासत जी रिट क़ाइम करण लाइ कंहिं बि हद ताईं वेंदासीं। हिकु पाकिस्तानी शहरी जी जान माल फलाह ऐं बहबूद कंहिं बि मुल्क ऐं कंहिं बि दुनियावी मुफ़ाद खां मुक़दम आहे। एपेक्स कमेटी खे ख़िताब कंदे आर्मी चीफ जनरल सईद आसिम मुनीर जो चवण त पाकिस्तान वटि रुॻो हिकु ई ऑप्शन आहे त असांखे उथी खड़ो थी दरपेश चैलेंजिस जो मुक़ाबिलो करणो पवंदो। सिंध हुकूमत जो गैर मुल्कियुनि जी ॾे वापसी लाइ अहम कदम। सूबाई डिवीज़न ऐं ज़िले सतह ते अमल दरामद कमेटियूं क़ाइमु। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि कमेटी जो कन्वीनर घरू वज़ारत जो एडिशनल चीफ सेक्रेटरी हूंदो। डिवीज़नल कमेटियुनि जा कन्वीनर कमिश्नर ऐं ज़िले कमेटियुनि जा कन्वीनर डिप्टी कमिश्नर्स हूंदा। पुलिस कोर हेडक्वार्टर IB नादरा FIA ISI ऐं MI जा नुमाइंदा कमेटियुनि जा मेंबर हूंदा। कमेटियूं गैर मुल्कियुनि जी डेटा गॾु कंदियूं ऐं उन जे मुल्क बदरी एम्निकेशन खे रोकण लाइ कदम खणण जूं ज़िम्मेवार हूंदियूं। जॾहिं मार्शल लॉ लॻंदा आहिनि त हथियार फिटो करे छॾींदा आहिनि। पार्लियामेंट कुझु करे त सभिनी खे हल्फ़ यादि अची वेंदो आहे। हिन अदालत कई भेरा मार्शल लॉ खे मंज़ूर कयो आहे। चीफ जस्टिस कासिम फाइज़ जा प्रैक्टिस एंड प्रोसीजर ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी दौरान रिमार्क्स चयाईं असांखे अॼु हिन केस खे किनारे लॻाइणो आहे। हिन कानून जो असर ख़ासि तौर ते चीफ जस्टिस ऐं सीनियर जजिस ते पवंदो। इख़्तियारनि खे घटि न पर विराए पियो वञे। हीउ कानून ईंदड़ चीफ जस्टिस लाइ बि हूंदो। कुझु माण्हू सम्झनि था त पार्लियामेंट ऐं चीफ जस्टिस जा इख़्तियार आम्हूं साम्हूं आहिनि, पर अहिड़ो कुझु बि नाहे। सिक्योरिटी फोर्सिस जो गुझे इतला ते टांग में ऑपरेशन। 2 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि दहशतगर्दनि जी मौजूदगी वारे इतला ते टांग ज़िले जे इलाइक़े पैसो में ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जे निवट में 2 दहशतगर्द मारिजी विया। हथियार ऐं बारूदी मवाद हथ। नवाज़ शरीफ़ 1 अक्टूबर ते ॾे पहुचंदो। हिफ़ाज़ती ज़मानत जे लाइ कानूनी टीम तयारी मुकमल करे वरिती आहे। असां कंहिं बि केस नाहे ठाहियो। जेकॾहिं को जेल में आहे त उहो पंहिंजे ई हरकतनि जे करे आहे। 9 मई ते हिकु साज़िश तहत हमला कराए पिया। नून लीग अखबार ऐं अॻूणे घरू वज़ीर राणा सनावला जो चवण आहे त 9 मई जा वाक़िया कराईंदड़ माण्हू कामयाब थियनि हा त उन जा ख़राब नतीजा निकिरनि हा। मुल्क मुआशी तौर ते हिन वक़्तु तबाही जे किनारे ते पहुची चुको आहे। PTI चेयरमैन असद उमर फवाद चौधरी ख़िलाफ़ चीफ इलेक्शन कमिश्नर इलेक्शन कमीशन जे तौहीन वारे केसनि जी ॿुधणी 11 अक्टूबर ते मुक़रर। इलेक्शन कमीशन पारां PTI चेयरमैन असद उमर फवाद चौधरी खे ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम। जवाबदारनि ते फ़र्दे जुर्म लागू कई वेंदी। लाहौर में अगवा ॼाणायल 4 ॿारनि खे पीउ तरफ़ां क़तल करण जो इंकशाफ। पुलिस मूजिबि 4 ॿारनि जे अगवा वारे केस में 4 मासूम भेण भाइरनि जो कातिल संदन पीउ ई निकितो। ज़ाल सां झड़े बाद पीउ 4 ॿारनि खे नदीअ में उछलायो। जवाबदार खे गिरफ़्तार करे ॿारनि जी ॻोल्हा कई पई वञे। नेपाल में 6 ॾाई 2 शिदत जो ज़िलसिलो 10 किलोमीटर जी उनाही में आयो। नई दिल्ली समेत भारत जे 2 हिसनि में बि ज़िलसिले जा लोॾा महसूस कया विया। जर्मन रिसर्च सेंटर मूजिबि ज़िलसिले जा लोॾा नई दिल्ली, उत्तर प्रदेश ऐं 2 शहरनि में बि महसूस कया विया। ज़िलसिले सबबि जानी नुक़सान जा के बि इतला नाहिनि मिलिया। इंटरबैंक में डॉलर $1 सस्तो थी 285 रुपया 75 पैसनि जो थी वियो। गुज़िरियल इंटरबैंक में डॉलर 286 रुपया 76 पैसनि ते बंदि थियो हो। मुल्क में महंगाई में मुसलसल वाध। गुज़िरियल महीने महंगाई में वधीक 2 इज़ाफ़ो रिकॉर्ड।
मुल्क अंदर महांगाई की शरह 31.44 सैकड़ों ते पहुंची वई। शुमारियात खाते मूजिब सेप्टेंबर 2022 का सितंबर 2023 ताईं बिजली की कीमत 163.7 सैकड़ों वाती। एक साल में 93.4 सैकड़ों, अटो 87.5 चाही की बत्ती 83.6 सैकड़ों मांगी थी। ट्रांसपोर्ट चार्जिस में 55.6 सैकड़ों ताईं वात। पेट्रोल से वधंदड़ कीमतन पर पेट्रोल से विक्रे में घटताई रिकॉर्ड। जस्टिस इरफान खान सादर सिंध हाई कोर्ट जो 24 चीफ जस्टिस बणिजी वियो। सिंध हाई कोर्ट जे नए चीफ जस्टिस इरफान सादत खान उहदे जो हल्फ खणी वरितो। चीफ जस्टिस इरफान खान सादत के सिंध हाई कोर्ट जे सीनियर जज जस्टिस अकील अब्बासी हल्फ खणायो। हलबरदारी तकरीब में सिंध हाई कोर्ट जा सीनियर जजिस रजिस्ट्रार एडवोकेट जनरल इकबाल रहमान शरीक। सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस अहमद अली शेख रिटायर थी चुको आहे। वाइस एडमिरल नवीद अशरफ सामुंडी फौज जो नौ सरबराह मुकर्रर। वाइस एडमिरल नवीद अशरफ के 7 अक्टूबर 2023 ते एडमिरल जे उहदे ते तरक्की ॾिनी वेंदी। कमां जी तब्दीली वारी तकरीब में 7 अक्टूबर ते इस्लामाबाद में थींदी। सामुंडी फौज जे तर्जमान मौसूफ वाइस एडमिरल नवीद अशरफ 1999 में सामुंडी फौज जे ऑपरेशंस ब्रांच में कमीशन हासिल कई। वाइस एडमिरल नवीद अशरफ अहम कमांड स्टाफ उहदनि ते कम करण सबब वसी तजुर्बो रखे थो। वाइस एडमिरल नवीद अशरफ हिन वक्त नेवल हेडक्वार्टर्स में चीफ ऑफ स्टाफ जा फर्ज़ सरअंजाम ॾेई रहियो आहे। वाइस एडमिरल नवीद अशरफ के हलाल इम्तियाज मिलिट्री ऐं तमग़ाए बसालत सां नवाज़ियो वियो हो। कराची पुलिस में एसपी जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं। एडिशनल आईजी कराची तरफ़ां नोटिफिकेशन जारी। हुसैन अहमद एसपी सोराबकोट, शाहनवाज मेमण एसपी लांडी मुक़रर, शुएब मेमण एसपी मलीर ऐं मुनीर उसानी खे एसपी सदर मुक़रर कयो वियो। जुम्मो खान पवर एसपी कदाब ऐं फरहत कमाल एसपी सिटी मुक़रर। एसपी मलीर अरबाब सुमरो खे केपीओ रिपोर्ट करण जी हिदायत। नॉर्मल पासपोर्ट 21 ॾींहनि में जारी कयो वेंदो। पासपोर्ट जारी करण में एहतियात ऐं छॾ-छाण जो अमल तेज़ कयो वियो। पासपोर्ट खाते जे इख्तियारनि अवाम जे लाइ नयूं हिदायतूं जारी करे छॾियूं। फौरी अर्जेंट पासपोर्ट 5 ॾींहनि में जारी कयो वेंदो। फास्ट ट्रैक पासपोर्ट 2 ॾींहनि में जारी कयो वेंदो। पासपोर्ट ऑफिसूं सुबुह 8 वॻे खां मंझंदि 1 वॻे ताईं ऐं जुमे ते मंझंदि 12 वॻे खुलंदियूं। शहरियुनि खे सहकार करण जी अपील।